ही इंडियन शॉप आहे। हिन ते हर शइ मिली वेंदी आहे तव्हांखे। हर पाकिस्तानी, इंडियन, बांग्लादेशी जेकी बि घर में इस्तेमालु करण जी शइ आहे उहा हिते आराम सां मिली वेंदी आहे। रहूं ऑस्ट्रेलिया में था लेकिन तव्हांखे देसी फीलिंग ऐं देसी सॼो सामान मिली वेंदो। अच्छा दोस्तों, ही मां तव्हां सां इंडियन शॉप जो ज़िक्र कयो। ही ॾिसो, हिते हर क़िस्म जो तेल तव्हांखे मिली वेंदो। हीअ बादाम जो तेल आहे जेको इहा $12 ते आहे। उन खां अलावा वॾी शइ हिते ॾिसो, लाइफ बॉय साबुण बि पिया अथव ऑस्ट्रेलिया में। हालांकि मां पाण ई शायदि ॿियों दफ़ो ॾिठा आहिनि हिते। सो हिते हिकिड़ो साबुण $3 जो आहे, मतिलबु पाकिस्तानी ईअं सम्झो 600-700। ऐं ही लक्स साबुण पिया आहिनि, ही डेटोल आहे, वरी सर्फ एक्सेल। मतिलबु हिते तव्हांखे हर शइ मिली वेंदी। ऐं हे इनो बि। ही चांवर आहिनि इंडिया गेट। ही अक्सर असां चांवर वठंदा आहियूं। ॾिसो $25 जा आहिनि, मतिलबु ईअं सम्झो पाकिस्तानी मथां 4.5-5 हज़ार। सो 4.5-5 हज़ारनि जो ही असांखे बैग मिलंदो आहे। ऐं ही बैग आहे 5 kg जो। 5 किलो चांवर मिलंदा आहिनि पाकिस्तानी 5.5-6 हज़ार जा हिते। सो ही मुख़्तलिफ़ चांवर बि आहिनि। उन खां अलावा ही हर मसालो तव्हांखे हिते मिली वेंदो। हर क़िस्म जी दाल भी मिली वेंदी। ये छोला, ॻाढ़ी दाल, मुङनि वारी दाल, वरी चणनि वारी दाल। अच्छा, हिते ही मुङनि जी जेकी दाल आहे उहा आहे $5 जी, पाकिस्तानी 1100। ही नंढिड़ो इंडियन शॉप आहे जितां सामान खणंदा आहियूं। अच्छा, ही दोस्तों टैंक बि हिते पई आहे। टैंक मां हिते पहिरियों दफ़ो थो ॾिसां ऑस्ट्रेलिया में। हिते टैंक बि आहे। अक्सर गर्मियुनि में उते पाकिस्तान में पीअंदा आहियूं। उन खां अलावा ही दानेदार पती, चांहि जो शौक़ीन पीअंदो आहे दानेदार। $15 ऐं 49 सेंट्स, मतिलबु ईअं सम्झो 3000 या 3200। उन खां अलावा ही खटाणियूं बि पियूं आहिनि। खटाण, हर क़िस्म जी खटाण जेकी तव्हांखे खपे। ऐं ही मसाला, शान जा मसाला हिते ऑस्ट्रेलिया में बि अथव। ॾिसो, बिरयानी मसालो, कौरमा मसालो। ये थांव भी पिया आहिनि।